साहब जी ॻाल्हि में पहिरीं ॻाल्हि कई त को लॉजिक ई नथी नज़र अचे। अगरि हुनखे वाक़ई में अञा पेट में सूरु आहे या मथे में सूरु आहे त धरणो छो लॻो त साईं पाणी रोकींदो त वरी लॻंदो, वरी चवंदो वरी लॻंदो। हीअ त सिंध जा माण्हू सिंध ऐं सिंधू ते त कॉम्प्रोमाइज़ कनि ई कोन था न। यानी अगरि ही तव्हां हुननि जे पेट में दरिया जे पेट में जेको आहे उहो इंक्रोचमेंट्स करे वेहंदो, तव्हां बंदनि खे जेको आहे हुन करप्शन कंदो, तव्हां को लॉन्ग टर्म जेको आहे पॉलिसीज़ न ठाहींदो, पोइ हिन में दरिया खे अच्छा पोइ अगरि हीअ सभु शयूं तव्हांजी कयल हुजनि पोइ कुदरती आफ़तनि में त अमेरिका में बि तबाही थींदी आहे। पोइ त दुनिया चाइना में हीअ तबाही कई। जी हा, अमेरिका कॾहिं साइक्लोन खे कंट्रोल न करे सघियो, हालांकि एॾा आया अथसि। भई कीअं थो करे सघे? जापान अर्थक्वेक खे छा करे वठो करे सघे, एॾा आया। त हाणे हिकिड़ी शयूं इंसान जे हुकूमतनि जे हथ वस खां ॿाहिरि हुजनि थियूं, उन ते सिर्फ़ु दुआ करे सघिजे थी ऐं ख़ैर जी दुआ करे सघिजे थी। बाक़ी जी तकलीफ़ तॾहिं थिए थी जॾहिं उहा जेका माण्हुनि खे तकलीफ़ आहे उहो सरकार जे करे अचे थी, सरकार जी नाहिली करप्शन या कंहिं बि मामले जे करे। पोइ कावड़ बि अचे थी, कावड़ फितरी आहे।